नाज़रीन, अवामी न्यूज में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद में खबर ॾींदा हलूं त अवामी न्यूज जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही। सॼी दुनिया जी काज़ी अहमद में सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां क़ौमी काज जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हर तरफ़ सिंधी अजरक टोपियूं पटकनि सां झरझंग निखरी पिया आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि ऐं ॻोठनि मां सकाफ़त खे भेटा पेश करण जे लाइ रैलियूं कढियूं पियूं वञनि। जॾहिं त तालका प्रेस क्लब पारां आजियाणे जी कैंपूं लॻायूं आहिनि। कैंपनि ते समाजी अॻवान रईस बाहर खान मरी, पीर असद शाह जीलानी खान उनड़, सिंगार मरी समेत ॿियनि महिमान पहुता। कैंप ते मौजूद तालका प्रेस क्लब जे साफ़िन सदर राजा सजाद उनड़, रजब जतोई ऐं ॿियनि आयल रैलियुनि जे मथां गुल निछावर करे आजियां कई ऐं सकाफ़त रैलियुनि में जमाल शाह वटां सकाफ़ती रैली, मोहम्मद खान ख़ासकेली, सदाम ख़ासकेली, मोहम्मद रफ़ीक ऐं ॿियनि जी अॻवानी में रैलियूं कढी वयूं ऐं धरती माउ खे भरपूर भेटा पेश कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।